सिंध जे तारीख़ी माॻ भंबोर जे आसारनि खे वधीक निर्वार करण ऐं तहक़ीक़ लाइ खोटाई जो अमल टियों भेरो शुरू कयो वियो आहे। सिंध जे तारीख़ी माॻ भंबोर ते सिंध जे आर्कियालॉजी खाते पारां इटली समेत ॿियनि परॾेही यूनिवर्सिटियुनि जे आर्कियालॉजी माहिरनि सां गॾिजी भंबोर जी खोटाई कई पई वञे। परॾेही आर्कियालॉजी माहिरनि जो चवणु आहे त खोटाई दौरान सिंध जे मादीअ जा नवां बाबर निर्वार थी साम्हूं ईंदा। माहिरनि चयो त खोटाई ऐं तहक़ीक़ सां वधीक तारीख़ी हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। मेड़ जे ख़ानगी स्कूल में मोटरवे पुलिस पारां सेफ्टी उनवान हेठि सेमिनार करायो वियो। ख़ानगी स्कूल में इंडस हाईवे पुलिस बेल्ट 5 तरफ़ां मुनक़िद कयल सेमिनार में रोड ते हादसनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते एसएसपी इश्तियाक आराई चयो त रोड ते थींदड़ हादसनि ते काफ़ी हद ताईं कंट्रोल कयो वियो आहे, जंहिंखे वधीक बहितर बणायो वेंदो। गढ़ी यासीन में राजड़ बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ काबलू जे रहवासियुनि बिलावल राजड़, मोहम्मद अली राजड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 5 ॾींहं अॻु चोर घर मां फायरिंग करे में चोरी करे विया हुआ। तंहिं बावजूदि पुलिस का बि कार्रवाई नथी करे। ॻोठाणनि मुताबिक़ त चोर खे गिरफ़्तार करे में वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सॻियूं में जीए सिंध पोरियत संगत पारां महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। आशिक अली चन्ना, गुलाम कादिर चन्ना ऐं ॿियनि चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। आम माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ बि परेशान आहे। संदनि चवणो त यूटिलिटी स्टोरनि ते आम वाइपे जी शयुनि जा रेट दुकाननि जे बराबरि वरिता पिया वञनि। अॻवाननि मुताबिक़ हथरादू महांगाई कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। हालानी में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मनता लाइ ॿिए ॾींहुं बि एहतजाज कयो वियो। मेहरापुर टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पघारनि ऐं मुतालबनि जी मनता लाइ शहर जे मेन गेट आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते नेक मोहम्मद, इख़लाक राजपर, शौकत मंगरार ऐं ॿियनि चयो त पाबंदी सां ड्यूटी करण बावजूदि 2 महीननि जी पघार ऐं अलाउंस न ॾिना विया। अॻवाननि मुताबिक़ त रहियल पघारूं ऐं अलाउंस ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk